Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई अख में आ सोना अख में पाव डेढ़ हुयो पिचन जो तो घी छद अख में अचना अख में तो के अख ना है दिसण वारी तॾे थी न वीचारे को बाटड़े के ईअं चमे आज करे उहा अख हुजई न सेठारी त मुंहिंजी दिलि में तोखे इश्क जो ओड़ो नज़र अची ओड़ो बबब जेको तुंहिंजी सिक में तुंहिंजी मोहबत में ॿरी रहियो आहे मची रहियो आहे पर अख में आहे उहा ई अख में आहे छाजो अख में थी रहा छाजी सिक मां तो तुझे घर में रही पई आहियां पर दिल में त कान थी रही न मुंहिंजी दिलि चाहे थी त तूं मुंहिंजी दिलि में अच आखेरो वॾे वेही रहो चवे छा थो मां गॾु चिबिरी आहियां त ये आखेरो ठाहे विया तूं चिबिरी न आहीं तूं मोहबत जी मैना आहीं ऐं कुर्ब जी कबूतरी आहीं ऐं जेका परे खां बि चाहत जो बूंदो बि कान थी ॾे वेझो थी त कयां इहा बि तुंहिंजी हसरत पूरी मुंहिंजो कहिड़ो ख़र्चु लॻंदो कावड़ में न कुर्ब में तुझे कावड़ में या कुर्ब घणो तुझो प्यार अलाए छा हूंदो तुझो टकन ते थो हियां डरे तुंहिंजो राणो अलाए छा हूंदो तुंहिंजो राणो अलाए छा हूंदो सेठियाणी सिर त ॾेई छॾींदी पर सुर त मुंहिंजो तोखे कोन मिलंदो पर सुर त मुंहिंजो तोखे हकीम हाणे खण हैदराबादी असां पंहिंजी ज़मानत ते तोखे सूबेदार सूतलीअ खां छॾण आया आहियूं ऐं जेकॾहिं हाणे तूं पंहिंजे पीउ जो प्लान करी न त वाह वाह थींदी वाह वाह छा मुंहिंजे पीउ खे कंहिं कारो करे मारियो हुयो छा उथ दवा भलो जो माण्हू तव्हांखे कारो करे मारींदा अरे तव्हांखे केरु नीरो करे बि कोन मारींदो असांजो मतिलबु आहे त इलाज करे ॻोठ वारनि खे ठीकु कर हा न त सेठ धनु ऐं सूबेदार सूतली मारे मारे वरी मारींदी सूबेदार सूतली मारींदो घटा कीलींदो घणो आहे जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त मूंखे 6 महीननि जी मोहलत ॾियो अड़े असां तोखां कर्ज़ थोरी था घुरूं जो मोहलत थो घुरी पित्या इलाज कर इलाज सेठ धनु जो बाबा सम्झ त थी विया इहो कीअं सम्झूं करे ॾेखार वञो त पोइ जड़ियूं बूटियूं खणी अचो 2 किलो हकीम साहब कहिड़ियूं कुश्तन दुनिया सेठ साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मवाली किथे आई गुम मुआरो करे आए कम सुम हिन महिल छो सुम्हां ॿियो खट बि कान्हे का हाणे आहिनि कुर्सियुनि ते चेल में सूर पजी थो वञे इन जे करे कोन था सुम्हूं असांजे घर में बि 2 खटूं हुयूं 2 पीउ पुट फज़ीलत सां सुम्हंदा हुआसीं हिकिड़ी खट ते मुआरो पीउ गोबाटो ॿिए ते मां मवाली बजा ते ख़ुदि पाण पर जॾहिं खां वठी या चिलकिणी ऐं सेठाणी असांजे घर में आयूं न खटुनि ते उहे सुतियूं पयूं न असां 2 पीउ पुट कुते वांगुरु पट ते पिया आहियूं मन धोबीअ जो कुतो न घर जो न घाट जो पर सेठ साहिब धोबी तूं ई दिलि में न कजांइ मवाली केतिरो थो ॻाल्हाई मां छा पुछो मैं तूं किथे वञी पहुते अड़े बाबा फुज़ूल जी ॻाल्हि न कंदो कर जेको कमु चयो मैं करे आए तूं उहो कमु हा कमु त करे आयो आहियां सिधो सो कमु करे आयो आहियां हा हे दुकानदार खां वठी आयो आहियां 5-5 जा नोट हे 4 अथव हा पर हे त थोरा था लॻनि साईं 5-5 जा नोट अथव न इन जे करे 20,000 थींदा 4 नोट थींदा 5,000 थी वेंदा हा पोइ ठीकु आहे पोइ हाणे सेठ मां हलां हा भली तूं वञ हा वञा सेठ धनुअ जी पाछाईअ जो ख़ैर साईं गोबाटो आया गोबाटो हा खेर घुर्जे बि खेर गोबाटा वेह थकाणी भॼी वेंदे छा सेठ साहब हिन ग़रीब गोबाटे जी कहिड़ी मजाल आहे जो धकोणी भॼी वञा तव्हांखे हिकिड़ो मिंट ही वठ 5,000 जो नोट सूबेदार सूतलीअ खे ॾेई अच साईं हे त 1000 जो नोट आहे हाँ
मवाली ठगी करे वियो छा अंधो सम्झी मूंखे दॿा 5,000 जा नोट चई वियो साईं 5,000 जो न साईं न किथे मां को अधो त न आहियां भली ॿियनि खां पुछो त 1,000 जो आहे या 5,000 जो आहे हाँ माना त मवाली मूंखे अंधो सम्झी ठगे वियो ओ बाबल हेॾा होॾा छा थो ॾिसी इन लांतीअ विलायतीअ जे तूं तुंहिंजो दिमाग़ पंचर करे छॾियो आहे हेॾा ॾिस मां तो तोखे ॿुधायां त तूं केरु आहीं तूं बल्लू आहीं बल्लू कहिड़ो बल्लू व्याजी मां त शरीफ़ माण्हू आहियां, मां वरी व्याजी किथे आहियां? हा बल्लू व्याजी बाबल तुंहिंजो तकियो कलाम आहे बल्लू कंहिंखे वणे न वणे विचा गिरह ज़रूरु खणे इहो बि मूंखे यादि आहे त हथ में छटरी हूंदी हुअसि, कारी कोटड़ी हूंदी हुअसि, अजर कुल्हे ते हूंदो हुअसि, चवंदो त वल्लू कंहिंखे वणे न वणे विचा गिरह ज़रूरु खणे चवंदो। हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका ओ बाबल वो तूं ऐं तूं हीअं न कंदो अब ऐं मां चवंदो बंबू यादि आई ऐं हा लालू तोखे बेस्तन जो चेयरमैन चवंदो हो इहो लालू मूंखे बेस्तन जो चेयरमैन चवंदो हो बाबल न सिर्फ़ चवंदो आहे पर तूं आहीं बि न रुगो चवंदो आहे पर मां चेयरमैन त हुउसि न 30 त मुंहिंजा काउंसलर हा वॾा बेस्ता लशपश बाबल तोखे ॻाल्हि हाणे सम्झ में अचे थी त तूं केरु आहीं हा बिल्कुलु सम्झियुसि त पोइ रिपीट कर बाबल कटे त कोन छॾींदा केरु इहो डायरेक्टर इहो राइटर इहो प्रोड्यूसर इहो प्रिव्यू वारा इहे ड्रामे वारा न बाबल कोन कटींदा तूं रिपीट कर माना ॿीहर ॻाल्हि हा ग्रेटफुल मां वल्लू हा ठीकु मां वल्लू व्याजी हाँ व्याजी ओके अॻिते मुंहिंजो तकियो कलाक मां त वल्लू कंहिंखे वणे न वणे विचा गिरह ज़रूरु खणे ज़बरदस्त बाबल ज़बरदस्त अॻिते लालू मूंखे बेस्तन जो चेयरमैन चवंदो न रुगो आहियां पर हुसि ऐं रहंदुसि हा जी बाक़ी सिर्फ़ु 2 ॻाल्हियूं कहिड़ियूं ऐं पहिरीं ॻाल्हि इहा त तूं मश्करनि जे कोर्स जो टॉप क्लास लूसी किनो ऐं ख़राबु माण्हू आहीं ऐं नंबर 2 तूं लालीअ जो पुराणो आशिक़ आहीं माना लाली आई लव यू बस ब्रेक सम्झी हा सम्झी त बाबल पोइ लॻी वई मुंहिंजो तकिया कलाम आहे वल्लू कंहिंखे वणे न वणे विचा गिरह ज़रूरु खणे ज़बरदस्त बाबल ज़बरदस्त अॻिते खटन बाग कुकू जो कमाल थियो माला माल लखन जी भी सी 50 लख जी भी सी कंदो छा थो ते जरियो थियो आहे छा हूअं त कंहिंखे सजा ॾिबी आहे त मोटरनि जो हार विझी शहर में घुमाए ॿुधसि हे वरी पाण नओं हार ठाहियो कुकू हा आयो अरे कोचिन जूं टिकेटूं तो खपाई छा अरे मवाली जिस्मो पा मां लाटरियूं तो खपाया लारियूं तूं छो तो खपाई तूं स्कूटर खपा तूं साइकिलियूं खपा पिटिया लारियूं तो खपाई अरे लारियूं न इनामी लाटरियूं ऐं हे जेको वठंदो न इनाम निकरंसि लगाम जो चई न हा लगाम त घोड़े खे बि ॾिबो आहे गॾे खे बि ॾिबो आहे उठ खे बि ॾिबो आहे पोइ तूं इन्हनि मां कहिड़ो जानवर आहीं तोखे लगाम ॾियां हेॾे थोरो सम्झाए अरे हीअ लाटरीअ जो इनाम आहे जेको वठंदो न उनजो इनाम निकिरंदो इनाम न हा पोइ ईअं चओ न हा इनाम केतिरो आहे 10 लख खां वठी करोड़ ताईं हलड़े करोड़ ताईं हा हल चरियो सम्झो ठही छा करोड़ जो इनाम हुजे त तूं पाण वटि ईअं 5 धिका खाईंदो मवालीअ खे चरियो सम्झो अथई हा न मवाली मूं त कॾहिं पंहिंजे लाइ वरिती कान्हे जो मुंहिंजो करोड़ जो इनाम निकिरे मां त हीअ कमीशन ते खपाईंदो आहे कमीशन मिले जीअं कुंटियूं कमीशन ते लॻाईंदोसि न कुंटियूं इहो कमु थो कयां छो त कुकू कुंडाई खपाईंदो ई छा खपाईंदो ई लाटरियूं खपाईंदो आहे ॿियो वरी छा खपाईंदो आहे ॾिसी को थो हेॾा दोॾा थी भला इहो कॾहिं मिलंदो इहो जेको चई पियो इनाम चरिया सुभाणे कुरानदाज़ी खुलंदी तूं बि वठ पंहिंजे ॿारनि खे वठी ॾे माईअ खे वठी ॾे ॻोठ खे वठी ॾे छो त सुभाणे आख़िरी तारीख़ अथई आख़िरी मरण वारो आहे छा हर एॾी बीमारी बि कोन्हे हली बि पिठो पोइ बि आख़िरी ॾींहुं छो चई कोन मरंदुसि
लाटरीअ जो आख़िरी ॾींहुं लाटरीअ जो इनामी स्कीम जो घणे जी आहे? इते अच न 10 लख वारी 100 रुपया, 50 लख वारी 500 रुपया, करोड़ वारी वरी 1000 रुपया। हा पोइ हाणे हीअं कर 15,000 वारियूं ॾे, 100 वारियूं वञी तूं पाण वटि रख, बाक़ी 5-6 वारियूं मूंखे खपनि ई कोन। 15? हा पोइ पाण वांगुरु सुञो सम्झो अथई जा सेठ धनुअ खे ॾारो ॾेई आयो आहे, इहो मूंखे अकुल आहे, इन सां वॾी मां कंदो। इनाम 5,000 बस कद्दू बाबा वोट कर। लालू तू यहाँ वेठो ही खट ते वही तुझी मर्जी छा है मां यहाँ पट ते। लालू तू भी सफा हू थी पियो आई मां हू न पर ही थियो जो को आया ही हुजी जा हू हुजी पर रहियो कहीं भी कम जो ना आई मां वडे कम जो है पाण के खबर थी और बोलता मनाण बाकी छाणे मुकुणी चमाटू आणी पर मुडो केड़ो कर सजो दी खट ते वेही हिडिस खट जी पाणी सजी चुबी करे छडी थई मु न यो तोरो पी कल्लू आहे हेची भी कया खुदा जी सड़ाई ते सदाई पाए जे मथा वे तो दोहरो को बाबे कल्लू ते न दे घट तू भी नाई हाने उथण जी कर वनी को सौदो वठिया वनी भाजी बुती वठिया त खाइण जी कयूं न मां बाहर कोने विद छो न विने बाहर खीचे में रुपयो कोने न विद सो तो करना है ठयो मां दी तोखे 500 रुपया दिया जे 500 दी तो मुजो पीप वी दा ने छोटी मुरसो त अचे मां फाकी आई हरी अल्लाह हरी जी अंकल अवा छोकरी मुखे अंकल न चंदी कर छो मुखे जॾहिं बि तो जड़ी हसीना पोपरी अंकल चवंदी आ न ये लगंदो आ जण बिनी हथन सा मुखे के बुझा देना है अकू ये नाही चबो अंकल वरी अंकल डीजल थई बाकी छा छो है अंकल अरे वरी अंकल मादो चमा बुझा दे छदे यो अंकल मुखे न चौ डीजल थे ठीक है अब ते मां वांगे अंकल न चवंदुस अंकल वरी अंकल खबरदार मुखे अंकल चयो थई जे वरी मुखे अंकल चई न घरा गाड़ी छड़ी तो साए वरी धिक्का खा जा मुजी खाली कर न एड़ो जुल्म न कजाए मुजा दिलवारा दिलबर दिलबर चई सफा थारे थी पेट में जर बड़ मुजो गंढो पजियो अल्लाह कहा के पेट बाहे हां पेट बाहे काऊ महीनू आ हूं तो 5 महीनन जो लगी रहियो पर बरोबर के छडियो इहो बुधायो त फरी साहिबा घर में नाए छा न उन्हें में कम थई छा न बस अकेली बैठी उस त सोचो फरी सा अख बूट खेलिया वो तू गुस्सा खेदे न अख आई बूट हाय अल्लाह मां वना थी लिल्ला छा मां तो के न तो वणा छा डोंट टच मी हाथ जी खशट नॉट अलाउड बागी बात सा नालो अथम फरी ऐं ॻाल्हि कंदी आहियां खरी मां थी वया तो ते चरी पोनी तू हिते छो बीठी आहीं हल त अंदर हली कचहरी थी कयो अरे यार थक जी पियो मस के 2-3 ग्राहक लगा न पर थोड़ो दम पटिया कम पटिया खटन भाग कुकुअ जो कमाल थियो माला माल गोठरा काढे वियो लाटरियूं वठो इनाम वठो 100 में भाग 500 में भाग अरे रे कुकू कुंठन वारो कम छजी हे वरी केड़ो रीचक कयो थई कलू इहो किसो वडो आ कुंटन जा पैसा डायरेक्ट साहब था खाइन असा का परमिशन खत्म हाणे सन्नीअ ते लथोई चा मुजो मकसद त लाटरियूं थो खपाई चा अरे चरिया लोड शेडिंग लगी पई आ इन करे हिन धंधे सा लगा पिया हूं कीअं भला कुंटन ते पाबंदी लगी हुई आ कलू धूड़ पाबंदी लगी है अरे माण्हुनि जूं पतियूं एसियूं हलनि वरी पाबंदी न मोतबर न लगी वई हा कुंटन जा पैसा डायरेक्ट मच्छा था वठन असा ते पाबंदी आ इन करे लाटरियूं था खपायूं त बच्चन जो गुज़र सफ़र थे हा बी गाल बुध लाटरी जी आखिरी तारीख सुभाणे थई तू भी वठ मता को वडो इनाम निकरी पवई बुध भला घणे जी आ कलू लख वारी थई 100 में ऐं 50 लख वारी थई 500 में ऐं हा करोड़ वारी 1000 में
बंदूड़ी बंदूक तुझो ठका माफ़ कजो इहो मुंहिंजो तकियो कलाम बाक़ी मुंहुं ॾियो कयो वञो कंहिंखे वणे न वणे विचा सूरती ज़रूरु खणे बाबल ॾिसी थो न लाटरिन जी लाइन लॻी पई आहे भला क़िस्मत आज़मायूं छा वठूं छा वठी छॾीसि बाबा 1000 वारी वठांसि या 500 वारी 100 मां गुज़ारो कदुमि वठी छॾीसि आखो को भाई टे खण असांखे लाटरियूं ॾे 3 लाटरियूं रेडियो हाल हाल माण्हू वठनि हिकिड़ी तव्हां टे था वठो छा मुल्क तबाह कंदो या अरे को जहिड़ो तहिड़ो सम्झो अथई या ॾिस 7 फुटनि जो लाश बाबल वल्लू मां मिठल खान छो ईअं आहियूं छा मश्करनि कोठे जा मेन कैरेक्टर आहियूं हद थी वई मूं त ईअं कॾहिं सोचियो बि कोन हो त घोबा ॾेई ज़बान में सेठियाणीअ जो आवाज़ निकिरंदो अरे न बाबा मूं इहो सोचियो बि न हो त छुरीली जी ज़बान में कलुअ जो आवाज़ निकिरंदो अरे न बेवकूफ़ो तव्हां त वक़्त जो ज़ियान आहियो ॻाल्हि खे ॿिए तरफ़ छो था वठी वञो सेठ साहब ॻाल्हि आहे ॿेले जो खतरो आहे जो ॿिए तरफ़ सां वठी वञूसि अरे मां ॻाल्हि हिकिड़ी थो कयां तव्हां ॿिए तरफ़ जी ॻाल्हि था सम्झो त पोइ शायदि तव्हांखे सम्झाइण वारी सलाहियत कान्हे या असां में सम्झण वारी क़ाबिलियत न आहे सलाहियत ऐं क़ाबिलियत ॿिन्ही धुरियुनि में आहे त पोइ सम्झूं छो न था हाणे भला सम्झायो हा मां इहो थो चवां त मूं सोचियो बि कोन हो त मवाली कॾहिं मूंसां बि धोखो कंदो मूंखे अंधो सम्झी ठगे वेंदो मवाली ठगे वेंदो मतलब अरे मूं चयोमांसि त दुकानदार ॾांहुं मुंहिंजा 20,000 रहियल आहिनि उहे वठी अचु दुकानदार ॾे वियो 5-5 जा 4 नोट वठी आयो मूंखे 1000 जा 4 नोट ॾेई चई त इहे अथई 20,000 अल्लाह हा वरी पोइ मूं खोबा टे खे चयो त मवालीअ खे वठी आ यको गायब थी वियो आहे अल्लाह हाणे ॾिसो था न दुनिया मां शर्म हया लज ख़तम थी वई आहे हाणे वञो हा यासी हा तव्हां बड़े मूंसां ठगी था कयो हा सेठ तव्हांखे कीअं ख़बर पई असां बीठा आहियूं अंधोड़ ज़रूर थियो आहे पर अकुल बि हथ में कन बि हथ में हलिया वञो हा न त आवाज़ हिते वेझो ॿुधण न अचे हा तव्हां हिते बीठा आहियो तॾहिं त आवाज़ ॿुधण में आयो वेझो त पोइ हाणे वञूं था अरे वञो हाणे मवालीअ खे टंकुनि मां कीले खणी अचो सेठ साहब सम्झो त कीले आयासीं हाणे बयान एतिरी त ख़बर पए थी हरी साहिबा तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो भाउ वॾो लोफर ऐं जुआरी आहे मूंखे चए थो त कमाए अच ॿाहिरां हई मुंहिंजे पीउ वांगुरु आई अल्लाह इहो गंजोब तोखे ईअं चवंदो आहे हा सही चवंदा आहिनि निभागो निभागे खे 100 कोह ते ॿोले लहंदो आहे तुंहिंजी मुंहिंजी ज़िंदगी बि हिकु जहिड़ी आहे तुंहिंजा मुंहिंजा मसला बि हिकु जहिड़ा आहिनि तुंहिंजी ऐं मुंहिंजी आदत बि हिकु जहिड़ी आहे पोइ पाण ॿई परे छो आहियूं परे किथे आहियूं हिकु ई घर में त रहूं था इहो काफ़ी न आहे न काफ़ी त तॾहिं थींदो जॾहिं पाण ॿई हर वक़्तु गॾु हुजूं हा त पोइ ठीकु आहे न तूं राति जो असांजे घर अची मूंसां गॾु सुम्हंदी कर सॉरी मां ईअं नथी करे सघां मूंखे खौफ़ थींदो मां तव्हां मां न तव्हांजे पीउ गंजे ऐं पेटी मां मूंखे खौफ़ थींदो आहे किन नज़रनि सां ॾिसंदो आहे घणनि ॾींहंनि खां छड़ो आहे परणाए छो नथी छॾीसि नालो हथ में फरी ऐं ॻाल्हि कंदी आहियां खरी बाबे खे परणाइण खां बहितर नाही त मां पाण शादी करे छॾियां कंहिंसां कंदीअ कंहिं सुठे छोकिरे सां पोइ मूंखां वधीक कहिड़ो सुठो छोकिरो मिलंदई तूं छोकिरो आहीं दरअसल मां त चवां त काश मां बि छोकिरो हुजां तूं मूं जहिड़े छोकिरे सां शादी करी आहे ॾिस तूं मूं जहिड़ो छोकिरो चाहीं थी न हा हा पोनी हाणे छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे मूं न नवां कपिड़ा वरिता आहिनि हल त तोखे ॾेखारियां लाटरी वठो खटन भाग कुकुअ जो कमाल थियो मालामाल 500 वारी 1000 वारी 200 वारी लाटरी वठो ए तू सागो ही कुकू ही ना बिजली के खाते में कम कंदे हां मां कुकू कुंटाई हां पर लालू तोखे ख़बर ना है उते वडा मसाला लगा पिया अरे बाबा हाणे मामलो बियो लगो पिया ए ॾिसी कोन थो चङा भला जेल में लगा पिया थई मां त कच्चो मुलाज़िम हुअमि इन करे नौकरी छॾे ॾिनमि इन करे डप में हलियो आयसि सुभाणे मत असांजे खाते जो वारो अचे वा पोइ भले हे छा थो करी गिची में खणी गारो विधो थी मसालो छा आहे तोसां लालू तू लाटरी वठ ऐं लाटरी जो आखिरी ॾींहुं अथई मथां करोड़ जो इनाम निकिरी पई भाग आसमां भाग खणे जी आ करोड़ वारी 1000 रुपया 50 लख वारी 500 रुपया
ऐं 10 लखनि वारी 200 रुपया, लख वारी 100 रुपया। बाबा भाग आज़मा भाग। ॻाल्हि भली कई अथसि पर ॿुध मूं वटि 1000 कोन्हे 500 रुपया अथई। पोइ को मसलो ई न आहे, 50 लख वारी वठि। पर यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई 500 रुपया न मूंखे मूं वारी ज़ाल लाली आहे त घर जो सीधो सामान वठी आहे। बाबा घर जा सौदा ऐं भाॼियूं ईंदियूं पयूं, इनाम क़िस्मत सां ईंदा आहिनि। वठि मता को सुभाणे वॾो इनाम निकिरी पवे। अरे पोइ लाली काड़ जी पवंदी खामोखा बुर्श हणंदी। उनखे जो 50 लख मिलंदा, छो कावड़ बि उहा बि पर्ची पदी, पाड़े वारियूं बि पर्ची पदियूं। हा त पोइ ठीकु आहे, हे वठि 500। हा दे 500। वाह साईं वाह जो भाग निको अथई। 5 चकर 9 हे ॾिस। वॾो भागारो ही बाबा लालू, वॾो भागारो ही। महिरबानी। फरी ओ फरी अमाल है सद छो न थी अॼु ॿुधे। आओ बाबा। इहा किराएदार छोकिरी छो आई आहे, कीअं आई आहे? नालो अथम फरी ऐं ॻाल्हि कंदी आहियां खरी। हरू भरू टाइम ज़ियान करण आई आहे मुंहिंजो। मां त फाथी आहियां इन मां। इंजे नाहे चइबो कुरबड़ो जीस चरी इन्हनि मां त माल कढणो आहे, ख़र्च किथां ॾींदासीं? ये माल कढण वारा अथव। उहो वरी कीअं? चए थी त पंहिंजे पीउ खां 5000 वठी ॾे। हा ॾींसि न। बाबा पंप इन्हनि खे 5000 ॾींदव? इन्हनि ॾे त अॻे ई किरायो ई एडवांस रहियल आहे। वठंदासीं फिलहाल त छोकिरी आई आहे न, ॾेई छॾीसि। मां थी चवां त हिननि खे एतिरो फ्री न कयो। वक़्त ते कमु अचण ऐं फ्री थियण में फ़र्क़ु आहे। अॼु असां हुननि खे कमु ईंदासीं, कॾहिं असांखे हू कमु ईंदा। 5000 ॾींसि ॾींहं छा तोखे टीड़ा करे ॾींदासीं, तूं ॾेई त ॾिस। लालू लाठी जे आसरे सॼो ॾींहुं मुंहिंजो गुज़री वियो। हाणे इहो लालू अटो आणींदो, तव्हां मानी पचाईंदो, मां खाईंदुसि, पोइ वरी मां कम ते वेंदुसि। हा इजो ॼाण आयो लालू, सौदो ऐं भाॼी वठी। हाणे ठहियो, मां वञा थो। न बाबा तव्हां न वञो, इजो ॼाण आयो लालू। तव्हां ने लालूअ खे चयो छो? तव्हांखे ख़बर कान्हे न लालूअ जी? वात पटियो जिथे बीठो छुटो। बाक़ी कंहिंखे चऊं? तोखे था चऊं, तोखे त ॼण टेम्पू डंग थो वणी वञे। लालू खे बि न चऊं, तोखे बि न चऊं, त पोइ कंहिंखे चऊं? गोबाटे खे, मिठल खे, या पोइ न वलू व्याजीअ खे। ख़बरदार मता इन बेकार माण्हू, ख़राब माण्हू जो नालो मुंहिंजे साम्हूं वरितो अथई। इहे बि के माण्हू आहिनि, इहे त मूंखे ॾिठे बि कोन वणंदा आहिनि। तव्हां वरी घर जो सौदो इन्हनि खे चवंदो, सेबतनि खे। त बाबा सुबुह जो सवेल साजिर तूं वखर वठी ॾेई वञे असांखे, त असां तोखे पचाए ॾियूं। हा छो जो तोखे रुॻी आहे ज्वार जी गणती। हाणे बसि खणो मथो न, मूं बि मानी खाधी, लोह थी आसी तव्हां मां। अॼो की बेइज्जती ने लालू कराई आहे, रुगो अचण ॾिस लठिन सां लपाटू थी हणांस। लठुनि सां लपाटू? हा लठिन सां लपाटू, हथनि सां लपाटू थी हणांस त हथनि में सूर थो थिए, हुन ते असर ई कोन थो थिए। इहा लॉटरी जी टिकट त 500 में वरिती अथमि, पर मूं वारी जोए या लाली जेका कावड़ जी पवंदियूं न, मूंखे ना 500 रुपया त लालू 500 रुपया ॾियां थी, घर जो सीधो वठी आहे। मां सीधे जे बचाए वरी लॉटरी टिकट वरिती आहे। हाणे जन खे ख़बर पई त पोइ साईं मुंहिंजी पुठि हूंदी ऐं लालीअ जा मोछड़ा हूंदा, हिनखे फिलहाल लिकाया, ख़बर न पए लिकाया। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।